समझ में अचे थी ॻाल्हि या न? छोकिरीअ जो इश्क कंदे त ईअं मुंहिंजा बंगलनि मां निकिरी वञी जबलनि में धूड़ पाईंदे, पर जे यार जो इश्क कंदे त उहे जबलनि वारा, झंगलनि वारा, महलनि वारा तुंहिंजे कदमनि में ईंदा। इश्क हकीकी कर, मोहब्बत हकीकी कर, ये फिस्क छॾे ॾे, इहे कुझु कोन अथई, इहे हिकिड़ो कुर्ब ॾेई 99 दुख ॾींदई। पंज परे यार सां यारी रखो, न सां प्यार कर, ॿई जहान ठही वञे। टाइम वेंदो गुज़रंदो, तव्हां सुभाणे चवंदो चरे मां पातासीं, देगियूं असांजूं ठरी वियूं, ए आरी सर ॻोठ आरी सर बूबकर चवंदा मानी असांजी ठरी वई, हे सजण साईं जो फ़क़ीर चरियो शुरू थियो त चुप ई कोन कई न। हाणे इनशाला तव्हांखे जल्द छॾियूं था, पर इनशाला मां बि ॾिसां पियो त तव्हां मज़े सां वेठा आहियो। कलाक गुज़री विया आहिनि, 2 कलाक थी विया आहिनि, पर तव्हां पोइ बि मौज में वेठा हो। इहा तव्हांजी मौज न आहे, इहो मदीने वारे जो कनेक्शन आहे। मुंहिंजा दोस्त, ॿियो 2 कलाक वेहणु सवलो कोन्हे को, इहो कनेक्शन तव्हांखे विहारे वेठो आहे। तव्हांजे सदके रब मुंहिंजे मथां बि करम करे रहियो आहे। मौज़ूअ ते थोरो ॻाल्हायां या बसि माना तो वरी पोइ ॿिए दफ़े ॾिसंदासीं। 15 पारे जे अंदर मुझे करीम रब फरमायो वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। मुझे अल्लाह फरमायो कहे, गला गला कह फरमायो, मुझे करीम रब दुआ घुरण जो हुक्म ॾिनो आहे। कीअं ॾिनो आहे? व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी, मुंहिंजा करीम रब जॾहिं मुंहिंजा बानड़ा तोखां पुछनि था केरु, गाला गाला केर है कौन दिल ठारी। हाँ हाँ, जेकर न मुराद अली शाह जेॾी महिल कुर्सीअ ते हुजे हुयो ऐं चवे त हे ॿिया अली गौर मलाह मुंहिंजो आहे त छा थो सम्झी त हमरा मुछुनि खे सफ़ा ईअं गाडर करे घुमे। इहा सची ॻाल्हि आहे या न? वज़ीर आला थो चवे त ही मुंहिंजो आहे, लेकिन हुनजी कुर्सी ते भई ओहो बादशाहन जो बादशाह, जंहिंजी बादशाही हमेशा कायनात जे ज़र्रे ज़र्रे में जंहिंजी बादशाही आहे, जॾहिं उहो ऐलान करे त ओ मुंहिंजा महबूबा व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा सोना जी, मुंहिंजा करीम रब जॾहिं मुंहिंजा बानड़ा तोखां मुंहिंजे लाइ पुछनि, मुंहिंजा बानड़ा मुंहिंजे लाइ पुछनि। अड़े यार, जेकॾहिं इते ई बीही वरी शुरू कयूं त वरी 2 कलाक ॿिया इते ई हलूं। ख़ुदा क़ुरान में ॿुधाए रहियो, जेके मुंहिंजा आहिनि उहे मुंहिंजे महबूब जे दर ते ईंदा आहिनि। हाफ़िज़ व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा महबूब जॾहिं मुंहिंजा बानड़ा तोखां मुंहिंजे लाइ पुछण अचनि, यानी ख़ुदा ॿुधाए रहियो आहे त जेके मुंहिंजा आहिनि उहे दरे मुस्तफ़ा ते ईंदा। मां अल्लाह जी मालूमात दरे मुस्तफ़ा तां वठंदा, सभु कुझु मुंहिंजे पीर जे दर तां पंहिंजा झोल भरे पोइ दुनिया खे वञी वंडे ॾींदा। खुली वेंदासीं, देरि थी वेंदी। सुबुह जो सवेल कराची प्रोग्राम ते पहुचणो आहे। व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा पुनल, जॾहिं मुंहिंजा बानड़ा तुंहिंजे दरबार में अचनि, मुंहिंजा बानड़ा मुंहिंजो तोखां पुछनि, उन्हनि खे जवाबु ॾे अन्नी फ़इन्नी क़रीब। नसीन त मां ॾाढो वेझड़ो हाँ, पर कहजे जेके दरबारे यार में आया आहियां त वेझड़ो सभिनी जे, पर मुझे वेझड़ाई महसूस उहे कंदा जेके मुंहिंजा पुनल तुंहिंजे दरबार में अची मुंहिंजो ॾस वठी उजीब दावत दाई इज़ा दान फलयस्तजीबू ली। सजी
सॼी राति रब जो क़ुरान पढ़ मुंहिंजा महबूब ॿुधाईनि त मुंहिंजो करीम रब ॾाढो वेझड़ो आहे रुगी इज़ादान रुगी खुरी ॾिसो फलियस्तजीबू ली ॾिसो त कीअं थो क़बूल करे मना दुआ घुरण जो हुकुम कहे ॾिनो ॿुधा ॿुधा हुकुम कहे ॾिनो कंहिंजे हथों मदीने वारे जे हथों कंहिंजे हथों ॾिनई हाणे दुआ घुरो मुझे मदीने जे मीर फरमाए अद्दुआ मुखुल इबादत दुआ इबादत जो मग़ज़ा लेकिन मुझे रब फरमाए तो दुआ घुरो ज़रूर लेकिन कीअं घुरो जॾहिं पंहिंजे भाइरुनि जे लाइ घुरो त घुरो रब्बना उग़फिर लना वली इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान जॾहिं पंहिंजे भाइरुनि जे लाइ दुआ घुरो मुंहिंजो करीम रब फरमाए तो दुआ घुरो असांजा परवरदिगार असांखे बि मुआफ़ फरमाए असांजा उहे भाइर जेके दुनिया छॾे विया आहिनि मौला उन्हनि खे बि मुआफ़ फरमाए जॾहिं भाइरुनि जे लाइ घुरो त ईअं घुरो पर रब चए थो जॾहिं अबे अमा लाइ घुरो त ॿिए नमूने सां घुरो पंहिंजे भाइरुनि जे लाइ घुरो त ईअं घुरो पर जॾहिं अबे अम्मा जो वारो अचे त ईअं न चओ मौला इन्हनि खे मुआफ़ कर न मुंहिंजो रब थो चवे अबे अम्मा जो मक़ाम मां रब निरालो कयो आहे अबे अम्मा जो शान निरालो कयो आहे त उन्हनि जे लाइ दुआ बि मां रब निराली करे छॾी आहे ओ मुझा महबूबा वकुल ओ मुझा सुना जी मुझा करीम रब पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए त दुआ अबे अम्मा लाइ हीअं घुरबी आहे कीअं मुंहिंजा मौला ओ रब्बिरहमहुमा ओ मुझा करीम रब मुझे अबे अम्मा ते रहम फरमा छा फरमा होॾे छा हो त मुंहिंजा मौला असांखे बि बख़्श असांजे भाइरुनि खे बि बख़्श हेॾे छा थो रब चवे रब्बिरहमहुमा ओ असांजा करीम रब असांजे अबे अम्मा ते रहम कर कमा रहम त कर पर कीअं रहम कर रहम त सभिनी ते कंदो आहे पर मुंहिंजा मौला कमा ओ मुंहिंजा मौला ईअं रहम कर असांजे अबे अम्मा ते रब्बयानी सगीरा जीअं नंढड़े लाकू अबो अम्मा असां ते रहम कंदा हुआ मुंहिंजा मौला अॼु तूं बि उन्हनि ते ईअं रहम फरमा जियां अबे अम्मा नंढड़े लाकू असांजे ग़लतियुनि ॾे न निहारियो मौला अॼु तूं बि उन्हनि जे ग़लतियुनि ॾे न निहार जीअं अबे अम्मा नंढड़े लाकू असां ग़लतियूं कंदा रहियासीं किरंदा पिया वञूं बिस्मिल्लाह करे उथारी न पिया मुंहिंजा मौला असां जाइज़ नाजाइज़ अर्ज़ पिया कयूं क़बूल कनि पिया ओ मुंहिंजा मौला अॼु तूं बि उन्हनि जे हक़ में असांजो सभई दुआऊं क़बूल कर जीअं बचे जे मथां नंढड़े बचे जे मथां अबो अम्मा कख न सहंदो आहे ओ मुंहिंजा मौला जो असां बि दुआ था घुरूं तुंहिंजो ॾिस आहे त रब चवे थो ईअं घुरो त मौला असांजे अबे अम्मा खे जहन्नम जे कख खां बि पनाह था फरमा अबे अम्मा जे लाइ दुआ घुरो अबे अम्मा जे लाइ ज़रूरी न आहे त मरी वञनि त पोइ तवील इहो मौज़ू आहे इंशाअल्लाह ज़िंदगी में वरी कॾहिं अल्लाह चाहे त ॿियो दफ़ो अबे अम्मा जे लाइ हर घड़ी दुआ घुरो 3 दफ़ा दुआ हीअ पढ़ायां थो ॿुधो सम्झ में न अचे त 15 पारे जो ॿियो रुकू पूरो थिए 3 रुकू शुरूअ में आहे आयत जो अधु हिसो आहे पर असां दुआ घुरण वक़्तु छा चवंदासीं अल्लाहुम्म चओ अल्लाहुम्म रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा
कमा रब्बयानी सगीरा। अबू अमा जिंदा थे तॾहिं बि दुआ घुर, बीमार थे तॾहिं बि दुआ घुर। छो त मतलब ऐं माना छा आहे? ऐं मुंहिंजा अल्लाह, ऐं परवरदिगार मुंहिंजे अबे अमा ते ईअं रहम कर जे नंढड़े लाॻू उन्हनि मुंहिंजे मथां रहम कयो। हाणे ख़ुदि फ़ैसिलो कर, अबे अमा नंढड़े लाॻू तो ते छा छा कोन कयो। या दुआ केरु ॿुधाए रहियो आहे? चओ मुंहिंजो ख़ुदा। दुआ अबे अमा जो शान ॾिस मुसलमान, त उन्हनि जे लाइ ख़ैर जी दुआ घुरण जो तरीक़ो बि मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आहे। त उन अबे अमा जे लाइ दुआ घुरो। ही जेको जलसो कराईंदो सुभाणे मथां वरी को अकुल मूंखे वरी ट्रिकड़ो ॾिए त दुआ जो त रब चए, पर तव्हांखे रब जलसे जो किथे चयो? त उनखे ॾसीस अलाह जा बाना। मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो आहे, अलाह ताला इनफरादी दुआउनि जो बि ॿुधण वारो आहे, इज्तमाही दुआउनि जो बि ॿुधण वारो आहे, लेकिन अलाह ताला जे दरबार में इनफरादियत जे बजाय इज्तमाही दुआ वधीक क़बूल हूंदी आहे। मुझे आका फरमायो, जंहिं जगह ते 40 ईमान वारा गॾु थींदा आहिनि, कम अज़ कम उन्हनि में हिकिड़ो अहले दिल हूंदो, कम अज़ कम हिकिड़ो अहले दिल हूंदो आहे। हिते त सवे ॼणा वेठा हो, जेॾी महिल दुआ थींदी हड़ई हथड़ा खणंदासीं, पोइ तव्हांजे सदके अलाह ताला असां गुनाहगारनि जो बेड़ो बि पार करे छॾींदो। मरहूम मोहम्मद सालेह ॾिसो न साईं, मरहूम मोहम्मद सालेह अॼु क़बर में आहे, पर दुआऊं कंदो हूंदो पंहिंजे पोइ रखे त अलाह ताला तव्हांखे आबाद करे। अड़े यार 5 मिंट हिकिड़ी अक़ीदे जी ॻाल्हि ॿुधायां, नाराज़ कोन थींदो। टाइम तव्हांजो मूं घणो वरितो आहे, टाइम तव्हांजो मूं घणो वरितो आहे। ज़ाहिद चने सवेल घरड़ियूं पे कयूं त 10:30 बजे हलंदव त तव्हां 12 बजे बस कंदव ऐं 1.5 कलाक में मज़ो कोन थींदो। पर मुंहिंजे ख़्याल में 12:30 खां बि कमु चढ़ी वियो आहे न। ही थोरी अक़ीदे जी ॻाल्हि ॿुधो ऐं इंशा अल्लाह ताला तव्हांजा कन खोले छॾींदी। तव्हां जॾहिं हिते पिया हुजनि त अस्सलाम वालेकुम चवंदव? जवाब ॾियो। तव्हां जो असां जाॻियल खे कोन चवंदा आहियूं, तव्हां त निंड पियलनि जी ॻाल्हि कयो। सच त चइबो, सच चए यार रुसे त रुसण ॾे, फणीअ ॾींदे वार खुसे त कुसण ॾे। छो त फणी वार जो ॾाज आहे, सच मुड़ुस जो कमु आहे। मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त अफ़शुस सलाम बैनकुम, तव्हां दरमियान में हिक ॿिए जे दरमियान में सलाम खे वधायो त अलाह ताला तव्हांजे मथां रहमतुनि जो छोटकारनि जो बसि दर खोले छॾींदो, दुश्मनियूं ख़तम थी वेंदियूं। कसरत सां सलाम कंदा कयो। मां तवील नथो वञा, इन पासे नथो वञा, बसि एतिरो ॿुधायो त घर में जॾहिं वञो त अस्सलाम वालेकुम ज़रूरु चवंदा कयो। ठीकु आहे, पर सलाम चइबो कंहिंखे जेके जाॻंदा हूंदा। हीअं न त घर में निंड पिया हुजनि मथां बि चओ अस्सलाम वालेकुम, घर जो अस्सलाम वालेकुम त ख़ैर त सही चइबो। मौलवी चयो त अस्सलाम वालेकुम त हाणे उथी वालेकुम सलाम चओ, ईअं न कजो। सलाम वराइबो आहे, पर कंहिंखे ॻाल्हाए कंहिंखे जाॻियलनि खे, जाॻियलनि खे सलाम वराइबो आहे या निंड पियलनि खे? भला जेकॾहिं को मोल आहे त मोल खे सलाम वराइबो या जेरे खे? थोरो कुझु त ॻाल्हाए यार। जीअं न छोकिरीअ जो मंगणो थींदो आहे या का ॻाल्हि पधरी थींदी आहे, पोइ ईंदो अथसि मंगे दौर, पोइ थोरी शर्माईंदी आहे। हिते अहिड़ी ॻाल्हि त कोन्हे का। अॼु दौर में बा शर्माईंदी बि कोन थियूं। अलाह ॾींहं ॾींहं ख़ुशीअ सां चवनि थियूं न न हे न, हिन जो नकु सही कोन्हे को, फलाणे जो अखियूं बि सही नको बि सही, मूंखे इहो खपे। अॼु अलाह तोखे इहो ई ॾींदो भला। पर अॼुकल्ह औरतुनि छोकिरियुनि वीचारनि शर्माइण छॾियो, अरे मर्दनि शर्माइण शुरू कयो आहे। शर्मायो न मुंहिंजा दोस्त, थोरो ॻाल्हायो। सलाम ज़िंदा खे कबो या मुर्दा खे? ज़िंदा खे कबो न, जाॻियल खे कबो या निंड पियल खे? पक्की ॻाल्हि आहे, पक्का हो इन ॻाल्हि ते? ठीकु आहे। हाणे जॾहिं न मुक़ाम खां लॻंदा हो, मुंहिंजे मदीने जे मीर फरमाइद चवंदा कयो अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर, चवंदा आहियो न। हाणे पहिरियों अक़ीदो ॿुधायो त जेकॾहिं उहे मोल हनि त पोइ उन्हनि ते सलाम छो? सवाल जो जवाब ॾियो। मोल आहिनि त उन्हनि ते सलाम ॻाल्हायो, सलाम छो? मुंहिंजे आका फरमाए सलाम वरायो पक थी त मोल न आहिनि, पर पंहिंजे क़बरुनि में ॻाल्हाए पंहिंजे क़बरुनि में जेरा आहिनि। ठीकु आहे। हाणे वरी अचो जेरे जे मथां। जेरा त आहिनि, पर निंड पियल जेरा हूंदा आहिनि या मोल? निंड पियल मोल हूंदा आहिनि। त हाणे निंड में जेको पियो मरी न कयो यार।
निंड पियल भी जेरा होंदा हन लेकिन सलाम कबो कहते आ जेको निंड पियल न होजे पर जागंदो होजे यानी निंड पियल के सलाम न कबो सलाम उन के कबो जेको जागंदड़ होजे साबित थियो त कबरन वारा कबरन में जेरा ता हन पर जागन भी था पिया तदे त सलाम बुधन था जवाब भी देन था जदे आम मुकाम वारो आरीसरा गोठ बूबक जे मुकाम वारो अल वलीदाद परिदाद खलीदाद या चाचो मोहम्मद सालेह जेडी वाला रात जो वणो आधी वणो असर वणो सलाम आरायो जवाब दे थो मना हु जागे तो पियो जे करे आम मानू पंहिंजे कब्र में जेरो सलाम जो जवाब दे थो त जेके औलिया अल्लाह ने बुधायो न अल्लाह जो छा कीजो सोचे को जवाब दे दाहो थी अकीदो ईमान मजबूत कर फिरकन जे बुनियाद ते अचे करे पांजो ईमान जाया न कर आखिरत पांजी बचा अल्लाह जा बानो अबे अम्मा जिला दुआ करो अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा मुझा मौला मुझे अबे अम्मा ते ई रहम कर जे नंढड़े लाको उनन असा ते रहम कयो इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे मदीने जे शहनशाह फरमायो ता जमीन वारन ते रहम कयो आसमान वारो ता ते रहम कयो चो तो इंशाअल्लाह ताला अज का पो मुकाम खा लगांदासी त असां अस्सलाम वालेकुम या अहल क़ुबूर चवंदासी घर में वींदासी जेके जागल भाती हुंदा उन के अस्सलाम जरूर चवंदासी रस्ते में जेको मुसलमान भा मिले उन के सलाम गाला गाला सलाम चो त अस्सलाम वालेकुम व अलैकुम अस्सलाम ये अस्सलाम वालेकुम चवण के जी सुन्नत आ गाला गाला सही है मुझे आका जी सुन्नत है ना मुसलमान भाषा भले गाल है ना पर अस्सलाम वालेकुम चवण ते नियत कर त मुझे महबूब जी सुन्नत है आखिरी मुझे मुर्शिद करीम जो पैगाम सजण साईं जो केड़ो आ रात जो सुमण का पहिरी 5 मिनट पांजे बच्चन सा कचहरी कयो जी यार मौलवी मारे विधई असां तो घर ईंदा हूं त ॼण तो थाने में पहुतासीं तू तो जरवे कचहरी कयो ओ मुझा मुसलमान भाइरो जेको न तस्वुर तव्हां असां खे जन्नत जो त दुआ या अल्लाह असां खे जन्नत ॾिजां तू घर पंहिंजे खे भी जन्नत बनाए सघी थो जन्नत जी माना चाहे जिते सुकून होजे जहन्नम चाहे बेसुकूनी जन्नत चाहे जिते बागात होजन अमन होजे खुशियों होजन जहन्नम चाहे जिते बाहे बाहे होजे हिकड़न जे ला घर जहन्नम वजन था त टांडा पिया बरन ई आहे या न हिकड़न जे ला त घर जन्नत आ बाहर मजो न थो अचे जल्द वञी पंहिंजे बचड़न में पहुचूं ई आहे या न हाणे इन घर के जन्नत ऐं जहन्नम बनाइण खुदा जा बाना तो जथ में अचो त कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊल अन रइयतिही कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको घर जो सरबराह आ वो बादशाह पंहिंजे घर जो बादशाह जो कम पंहिंजे रइयत के ठाहण घर वारा तुंहिंजी रइयत हन जे बादशाह से मुराद निशाह का सजे सूबे जो क़यामत में सवाल थींदो नी तो खां तुंहिंजे घर वारे सूबे जो सवाल थींदो जरूर थींदो रात जो सुमण वक्त पंहिंजे बच्चन सां 5 मिनट कचहरी कर घरवारी सां कचहरी कर न्याणी सां कचहरी कर पुटन सां कचहरी कर उन का हाल हवाल ॾींहं जो वठी पोइ पुछ बाबा फजर जी नमाज पढ़ी अथव या न अज बे पहिरी पुट तो पढ़ी या न टे पहिरी पढ़ी थई या न खुदा जो कसम खणी तो तोखे चवां तू उन खां जे पुछंदो वञ जेको चवे हा चविस माशाअल्लाह अल्लाह ताला तुंहिंजे मथां सलामती फरमाईंदो जेको चवे न उनखे थोड़ी तंबीह कर बाबा छो न तो पढ़ी छा खुदा जो फर्ज ना है छा तू आकिल बालिग नाही छा तोखे मरणो ना है उनके एहसास दियार मुझा दोस्त अजीज तुझे इन एहसास दियारण जे दरमियान में जेको भी टाइम गुजरियो तुझे इबादत में गुजरियो सुभान अल्लाह कचहरी करे बच्चन के जो बच्चा हाने जेडी मला सुमो सभई मुझे महबूब मुस्तफा दे कलमो पढ़ी सुमो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो त कलमो ओवा जे में वहदानियत भी आहे नबूवत भी आहे रिसालत भी आहे खुदा जी वहदानियत भी है मुझे मुस्तफा करीम जी नबूवत भी है कलमो पढ़ी बार बस कई हाने बाबा चो बाबा अल्लाह हाफिज मम्मा अल्लाह हाफिज अद्दा अल्लाह हाफिज 8 ॾींहं मेहनत कयो बचन ते सिर्फ 8 ॾींहं घणा ॾींहं 8 ॾींहं बचन ते मेहनत कयो 9 ॾींहं ॾिसंदो बच्चो पाणे तव्हांखे चवंदो बाबा अल्लाह हाफिज
मम्मा अल्लाह हाफिज। हाणे तोखा तो मां पुछां मुंहिंजा दोस्त जवाब ॾिजां, जंहिं घर में बचड़ा नंढड़ा वॾड़ा सभई सुम्हण वक़्तु अल्लाह जे वहदानियत जी तारीफ़ करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझे मुस्तफ़ा करीम जे नुबुवत जी तस्दीक करे पोइ सुम्हनि ऐं चवनि अल्लाह हाफिज़, अल्लाह तुंहिंजो निगहबान आहे, इहे चई सुम्ही पवनि। तोखे कसम आहे पंहिंजे रब जो ॿुधा, सॼी राति आसमान जा मलाइक उन्हनि जे घर ते पहरो ॾींदा या कोन ॾींदा? ख़ुदि जवाब ॾे मुसलमान, कहिड़ी ज़रूरत आहे तोखे दंबूक ने राइफलुनि सां ॿाहिरि माण्हू बिहारण जी? कहिड़ी ज़रूरत आहे तोखे राति जागी करे अखियूं किरायो त कोन? कुझु बि तोखे ज़रूरत कोन्हे। सजण साईं जो ग़ुलाम तोखे शूअर ॾी थो ॾे। अल्लाह जे ज़ात में भरोसो पको रखो। हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सुम्हण वक़्तु कलमो पढ़ी करे आयतुल कुर्सी पढ़ो, आयतुल कुर्सी पढ़ी करे दम करे चइनी पासनि ॾांहुं शुकारे अल्लाह हाफ़िज़ चई करे चओ मुंहिंजा मौला तुंहिंजे हवाले लत ॾेई सुम्ही पओ। इंशा अल्लाह ताला सुबुह जो उथंदे त तुंहिंजो कख बि मेरो न हूंदो इंशा अल्लाह। पोइ जंहिं घर जा बचड़ा न कलमो पढ़ी अल्लाह हाफ़िज़ चई सुम्हंदा, सॼी राति अल्लाह जा मलाइक, तूं निंड में खोंघराणो मलाइक नेकियूं वेठा लिखंदा। तूं खोंघरा मलाइक नेकियूं छो त तूं जॾहिं सुतो हुई त ख़ुदा जो ज़िक्र ऐं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र करे पोइ सुतो हुई। इहा निंड क़बूल आहे? ॻाल्हायो दोस्तो, हाणे भले हथ खणी वाइदो, इहा निंड क़बूल आहे? ईअं कंदासीं, बचड़नि खे सेखारींदासीं। पोइ हिते ॻाढ़ी टोपी सां जवान वेठो, उनखे अलाए छो माशाअल्लाह हाणे वरी बाह मथे कई। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो, हे बसि मिड़ई ईअं नालो खणंदा आहियूं असां मौलवियुनि वीचारनि जी आदत आहे। छा कयूं, असांखे तरबियत इहा मिलियल आहे त अल्लाह जे मख़लूक जे भले जे लाइ कमु कयो। जेको कोशिशि करे मन को हथ खणे पोइ दिलि में ख़्यालु अचेसि यार वाइदो करे आयो हा, मन इन वाइदे खे निभाईंदे करे नियतुल मुमिन ख़ैरुम मिन अमलिही। मुंहिंजा दोस्त, हे नियत जेका आहे असांजी सुहिणी नियत आहे। ॿियो मक़सदु इहो कोन्हे त तव्हां हथ मथे खणो असांजी का बांह थुली थी पवंदी। कोई मक़सदु कोन्हे सवाइ इन जे त तव्हां इहो हथ मथे खणी घर में तव्हांखे वाइदो यादि ईंदो। ईअं कंदव इंशा अल्लाह ताला तव्हांजो घर सुकून वारो थी वेंदो। सच थो चवां मुंहिंजा दोस्त, तव्हांजे घर मां ॾुख ख़तम थी वेंदा। अञा वधी सच करे थो चवांव, तव्हांखे पोइ तावीज़नि वारनि जे पुठियां डुकणो कोन पवंदो। यादि रखी छॾियो, इहे जेके अॼुकल्ह बाज़ारियूं खोले वेठा आहिनि, अल्लाह ताला हिदायत ॾे। हमरा पहुतो न आहे भेण, चङो थियो देरि करी त तुंहिंजो हेठियो दड़ो सुकी वञे, हेॾा त तोखे बुत पियल आहिनि। हल भेण, ख़ुदा तुंहिंजो भलो करे। हो जीअं मोटियो थिए ॿई हथ भाउ में या भेण में, जंहिंसां नास चाकाई हुई तो ई त मूंखे तावीज़ दा न मौलाना मूंखे चयो आहे त हेतिरा बुत पियल आहिनि। भेण ज़ालिम हुननि जूं ज़िंदगी थो बर्बाद करी। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां ॿियो मुस्लमान हिफ़ाज़त में रहे। तूं वधी तो राजनि खे बर्बाद कंदो, वेढ़ाईंदो। ख़ुदा जो ख़ौफ़ कर मुला, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। जंहिं बि सूरत में ही मुलनि वीचारनि ते त ठिकर थो भॼे। हाणे त खोड़ सारा बाज़ारियूं खोले वेठा आहिनि। उहो तावीज़ लिखण वारा, हा तावीज़ जी ताक़त आहे, तावीज़ लिखण जी ताक़त आहे, पर उन तावीज़ जी ताक़त आहे जेकॾहिं को ॾुखायल अचे थो, अगरि तोखे अल्लाह इल्मु ॾिनो आहे त उन हू मरीज़ आहे त तूं उनजी दवा कर न। उनखे सूरह ॿियो कुझु बि न लिखी ॾे, सूरह फातिहा बिस्मिल्लाह करे लिखी ॾे। चएसि यार तूं फ़िक्र न कर, कुझु ई कोन्हे को, छा थियो तोखे, वञ बिस्मिल्लाह करे ही पी, रब कंदो तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। हुन जा ॾुख लही या तुंहिंजो बि बेड़ो तरी पवंदो। जे न तावीज़नि वारनि खां जान छॾाइणी अथव ऐं सम्झो था त इहा वबा असांजे ॻोठनि मां निकिरे, मुसीबत निकिरे, त पोइ राति जो कलमो पढ़ी आयतुल कुर्सी अचे थी त उहा पढ़ो। बच्चनि खे अल्लाह हाफ़िज़ चई सुभारियो। सुबुह जो उथे बच्चा स्कूल वञनि, बाबा अल्लाह हाफ़िज़, ममा अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़ माना अल्लाह निगहबान, जंहिंजो ख़ुदा निगहबान हुजे उनखे केरु कुझु कोन करे सघंदो। इंशाअल्लाह ईअं कंदासीं दोस्तो, ईअं कंदासीं। ठीकु आहे। आख़िरी नुस्ख़ो कम वारो, जेकॾहिं चाहियो था त इहा घर हमेशह जे लाइ जन्नत बणिजी वञे त पंहिंजे घर वारीअ सां प्यारु कयो। हल भेण मोली ड्राहे विधी, मुंहिंजो त ॿीअ जो शादीअ जो पको प्रोग्राम लॻो पियो हो। अॼु वरी तो ॻाल्हि खे तोखे कंहिं छॾियो आहे त तूं ॿी न कर, तूं भले कर। जॾहिं इस्लाम तोखे इजाज़त ॾिनी आहे त मौलवी तोखे कोन रोकींदो, पर इस्लाम तोखे ईअं बि चयो अथव इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फवाहिदतन औ मा मलकत ऐमानुकुम।
इस्लाम तो के ईद जो तो मसना व सुलास व रुबा बकर ट्रे कर चार कर भले कर पर इस्लाम ये अगे कुरान पूरो तो पढ़ो न रुगी मवाली और कब्र कर त ला तक़रबु सलात या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबु सलात मवाली करे तर भुल बे कर कुरान पाक खणियो पढ़ी पढ़ी जने आखिरी सिटर थिया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबु सलात ऐ ईमान वारो न वञो वेझो नमाज जे घणी चेवा हेडे ॾिसो कुरान में लिखे पियो त ईमान वारो न वञो वेझो नमाज जे मुल्क जो दिमाग खराब हलो नमाज हेडे सो कुरान में लिखियो पियो हाँ यार बोले गाल जाई तो करे बाबा मां के लिखा को बाबा उनके नेट के उन में समझदार भी हुंदा न वरी पांजे के समझदार अड़ बोलो न गाल बुधो फकीरो मौलाई थोड़ो हु पासो ब त वर्क जो खोलियो कुरान अगते बाहे जदे अगते खोलियो लिखियो वियो वा अंतुम सुकारा ए ईमान वारो नमाज जे वेझो न वञो जदे ता नशे जे हालत में होजो जी कुरान ये तो जवे त नमाज जे वेझो न वञो जदे नशे जे हालत में होजो कुरान ये किते तो जवे तेने जो मतलब यो कर ता ब शादी के बी के तो पहिरी के जो वञ माइट ने जालिम यो जुल्म न कजो खुदा जो खौफ कर बेशक तू भी शादी कर तो मनो काने ट्री कर चार कर कर पर फइन खिफ्तुम अल्लाह तअदिलु फवाहिदतन औ मा मलकत ईमानुकुम रब जो कुरान तो चवे तो जिते तो बिन टिन चेन जी इजाजत होते इहो भी हुकुम आ त जे अदल करे सगी तो त न तो करे सगी त ईमान बचाण जे हिकड़ी भी काफी थे वह औरत जेको अबू छॾे आई अम्मा छॾे आई भाइर छॾे आई अल्लाह ताला मेड़े खड़ी आई कंहिंजे सहारे तुंहिंजे सहारे अॼु तूं बि उनखे बेसहारो करी ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थी कंहिंजे सहारे तो उनखे छॾी तूं हथ सां उनखे बुराई तरफ़ रस्तो थो ॾे यादि रखो जेको मर्द पंहिंजे घरवारी जी इज़त नथो करे जेको पंहिंजे घरवारी सां प्यार नथो करे उहो हथ सां रस्तो थो खोले पंहिंजे घरवारीअ खे त हे बुराई जो रस्तो थियण तूं वञ बुराई ते मां हीअं थो वञा तूं हीअं वञ जेकॾहिं न त तूं पंहिंजे बच्चनि सां प्यार कर उन्हनि खे इज़त ॾे इंशा अल्लाह ताला तुंहिंजो घर जन्नत बणिजी वेंदो छा तूं चाहीं थो त सुभाणे तुंहिंजे न्याणीअ सां अहिड़ो कहिड़ो ज़ुल्म करे जेको तूं थो करीं जेको तूं ज़ाल खे धक थो हणी ज़ाल जी बेइज़ती थो करीं उनखे गारियूं थो ॾीं तुंहिंजी त ज़ाल आहे पर कंहिंजी त न्याणी आहे न कंहिंजी त न्याणी आहे न सुभाणे तुंहिंजूं बि त न्याणियूं थींदियूं न जॾहिं तुंहिंजी न न्याणी तुंहिंजे न्याणे वटि वेंदी ऐं उनखे हू धक हणे गारियूं ॾे बेइज़ती करे घर मां कढे रोई तो वटि पहुचे हाम ते हथ रख त उन वक़्तु तुंहिंजे दिलि ते छा गुज़रंदो जेको तुंहिंजे दिलि ते गुज़रंदो उहो तूं जॾहिं ज़ाल खे धक हणी कढी थो उनजे अबे मां ते बि इहो ई थो गुज़रे ओ मुसलमानो मुझे महबूब फरमायो पांजे मुसलमान भाला ओ पसंद कयो जेको पांजे ला पसंद कयो पांजे बच्चन जी इज्जत कयो पांजे घर वारन जी इज्जत कयो इंशाअल्लाह ताला तवाजो घर जन्नत बनजी विदो जदे घर में सुकून थियो घर में मोहब्बतूं अची वियूं बच्चा नेक थी पवंदा इंशाअल्लाह ताला मुझो खुदा कंदो त सदाई खुश होंदो पोने घर में बरकत ही बरकत रहमत ही रहमत चारई कुंडू पयूं खुलंदियूं अच भी खिलंदो वञ भी खिलंदो छाजो जहन्नम छाजो दोज़ख जिते भी जन्नत इंशाअल्लाह कब्र में भी भलाई आखिरत में भी जन्नत ये कंदासी न मुसलमानो मुझे आका जो फरमानो खैरुकुम ले अहलिही व अना खैरुकुम ले अहली मुझे महबूब फरमायो तहां में भलो हुआ आलिमे दीन वेठा तहां में भलो हुआ मां आलिमे दीन जो गुलाम आया फकीर मानू मुझे मदीने जे साईं फरमायो तहां में भलो हुआ जेको पांजे घर वारन सां भलो हले मुझे महबूब फरमा मां मुस्तफा तहां सभिनी खां वधीक पांजे बच्चन सां भलो थो हला छा ख्याल है इंशाअल्लाह ताला कोशिश कंदासी इंशाअल्लाह ताला अमल करण जी कोशिश कंदासी मुझो रब मरहूम मोहम्मद सालिह जी मग़फ़िरत फरमाए उन जे कब्र के अल्लाह जन्नत जे बागन में एक बाग बनाए मियां अली गोहर उन जे चाचन या उन जा बिया जेके अजीज वकार बहन जन ये महफिल सजाई खैर खैरात कयूं अल्लाह ताला उन जो खैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाए तव्हां जो अचण वेहण बुधण मूं किने कोझड़े गुनाहगार जो बुधाइण मुझो रब पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाए सभिनी के हरमैन शरीफैन जो रब दीदार नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू बाकी पंहिंजो प्रोग्राम मियां मोहम्मद अली हाफिज़ तव्हां खे ॿुधाईंदो हाणे घणो मूं टाइम ख़बर आहे घणो थियो खुदा जा बाना हिकु थी रहियो आहे हिकु रात
जिनखे बुख लगी है उन्हनि जो हाल ॾिठो अथव दुआ घुरो न अदा अच्छा मदीनो दिसा या रसूल अल्लाह ओ गरीबन जा मखार नबी मदीने अचा मदीनो दिसा मदीने अचा जी जलसूदो अचा मदीने अचा बाबल सूदो अचा आका सदीड़ो कजामा मदीने अचा दिल पर सदीड़ो कजामा मदीने अचा मदीने अचा बचड़न सूधो अचा मदीने अचा दोस्तन सूधो अचा आका सडेड़ो कजामा मदीने अचा जिनके वञणो सोचवे आका सडेड़ो कजामा मदीने अचा दिल पर सडेड़ो कजामा मदीने ख्वाब अहेड़ो दिसा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ यतीमन जया नबी ख्वाब अहेड़ो दिसा तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुंहिंजी चाउठ चुमा ख्वाब अहेड़ो दिसा रोज़े अगिया हुजा आका सडेड़ो कजामा मदीने अचा दिल पर सडेड़ो कजामा मदीने अचा मदीने अचा मदीनो दिसा आका सडेड़ो कजाक भाइरुन सूधो अचा दिल पर सडेड़ो कजात बचड़न सूधो अचा मदीने अचा सूरतो सल्या या रसूल अल्लाह ओ बेसहारन जा सहारा नबी मदीने अचा
सूरतो सांसल्या भाइरन जा चाचन जा मामन जा माइटन जा दोस्तन यारन पाड़े बारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह ओ छोरन चिनन जा छपर सोना पिरी तुझे दर ते अचा सूरतो सांसल्या आकाश देड़ो कजामा मदीने अचा दिल पर सदेड़ो कजामा मदीने अचा एक बेरो अलहम्द टे बेरा दीनी आखना इहदिन सिरातल मुस्तकीम सिरातल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु सैयद सुनो बाहे तो दुआ करे सैयद अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हिदायत पे लाखों सलाम जिस सुहानी चमका तैयबा का चाँद जिस सुहानी घड़ी चमका तैयबा का चाँद उस दिल अफरोज़े साथ पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़्मे सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा याने खातूने जन्नत लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत तेला को सलाम शमए बज़्मे गायब तेला को सलाम मुझसे खिदमत के कुदसी कहे हारज़ा मुझसे खिदमत के कुदसी कहे हारज़ा मुस्तफ़ा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़्मे दायत पेला को सलाम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन व रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार दिलन जा हाल ॼाणंदड़ रब दुआन जा क़बूल कंदड़ रब तुझे पाक दरबार में वास्तो है महबूब मदीने वाले मीर जो
ओ मुझा करीम रब असां तमाम मर्दन ऐं ख़वातीन जे दिलनि में जेके इरादा हन मुझा मौला तोखां गुझाई नाहे। ओ मुझा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके असांजे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह या अल्लाह उहा कार करार जंहिंमें तुंहिंजी ज़ात तुंहिंजे महबूब जी ज़ात राज़ी हुजे। ओ मुझा करीम रब जेकी कुछ घुरियो अथऊं उहो बि अता फरमा, जेकी कुछ न घुरियो अथऊं ओ मुझा करीम रब उहो बि अता फरमा। असां घुरियो आहे पंहिंजे अकुल जे आहार ओ मुझा सुहिणा रब करीम तूं अता फरमा पंहिंजे करीमी रहीमी शान जे आहार। ओ मुझा सुहिणा रब करीम ओ मुझा सुहिणा रब करीम हलाल जी रोज़ी नसीब फरमा, हलाल जे ॻोढ़े में बरकतूं अता फरमा जा। ओ मुझा सुहिणा रब करीम जेके औलाद जा बुखायल आहिनि उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा, जेके बीमारियुनि जा सतायल आहिनि ओ मुझा करीम रब उनखे सिहत व आफ़ियत अता फरमा, जेके कर्ज़न जा दुखायल आहिनि मुझा करीम रब उन्हनि जा कर्ज़ दूर फरमा, जेके रिज़्क़ रोज़ीअ जा मुतलाशी बेरोज़गार आहिनि मुझा मौला उन्हनि खे रोज़गार अता फरमा। ओ मुझा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके इंसान ज़ात जे मोहताजीअ खां पंहिंजी पनाह में रखी मौला पंहिंजे महबूब जे दर जो ग़ुलाम बनायो अथई। इन ई मोहताजी में सॼी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा। ओ मुझा सुहिणा करीम रब जन जो औलाद आहे उन्हनि जे औलाद खे बि नेक ऐं सालिह बना। मौला हरमैन शरीफ़ैन जो दीदार नसीब मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओजागा अखियुनि जा। करीम रब फ़कीर अली गोहरिया उन जे ॿियनि साथियुनि अज़ीज़ वकार भई महफ़िल मचाई। या अल्लाह उन्हनि जी महफ़िल खे मुनाक़िद करणु क़बूल फरमाइजां, ख़ैर ख़ैरातूं क़बूल फरमाइजां, माल रिज़्क़ में बचड़नि में ईमान में बरकतूं अता फरमाइजां। जंहिं मरहूम जे नियत सां करीम रब हीअ महफ़िल सजाई वई या अल्लाह उन मरहूम मोहम्मद सालिह जी मग़फ़िरत फरमा। जेका जमायत आई आहे करीम रब सभिनी जे अज़ीज़ वकार जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी सॼी उम्मत जी मग़फ़िरत फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह असांजे मुल्क खे सलामती अता फरमा। मुझा मौला असांखे अहिड़ा हुक्मरान ॾिजां जिन जे अंदर में तुंहिंजे ज़ात जो ख़ौफ़ हुजे, महबूब मदीने वारे घोट जे इश्क जो ज़रड़ो हुजे, इन तुंहिंजे मख़लूक जो को दर्द दिल में हुजे। मुझा मौला असांखे बि उहा तौफ़ीक़ ॾिजां त अहिड़नि खे वोट ॾियूं जेके असांजे वोट जा सही हक़दार हुजनि। मुझा करीम रब असांखे हुक्मरान उहे अता फरमाइजां। मुझा मौला कंहिं पार्टीअ लाइ दुआ नथा घुरूं छो त असां नथा ॼाणूं त कहिड़ी पार्टी हक़ ते आहे कहिड़ी नाहक़ ते आहे। मुझा मौला तुंहिंजी ज़ात दिलनि जो मालिक कहीं तू ॼाणी थो उनखे मुझा करीम रब ख़ैर जी हुकूमत अता फरमाइजां, इज़त वारी हुकूमत अता फरमाइजां जंहिंजे अंदर में इन मख़लूक लाइ ख़ैर हुजे। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन बिरहमतिक या ला इलाहा आका सडेड़ो कजामा मदीने जा जंहिंखे वञणो सोचवे आका सडेड़ो कजामा मदीने जा दिल पर सडेड़ो कजामा मदीने ख्वाब अहेड़ो ॾिसां या रसूल